सेपिन सिंधी अकेडमी ते सामाइन खे भली का। अॼु असां क़ुरान मजीद बाबति कुझु अहम मालूमात पढ़ंदासीं। सवाल नंबर पहिरियों त क़ुरान मजीद केतिरनि सालनि में नाज़िल थियो? जवाबु क़ुरान मजीद 23 सालनि में नाज़िल थियो। सवाल क़ुरान मजीद जी सभ खां पहिरियों कहिड़ी सूरत नाज़िल थी? जवाबु सूरह अलक़ जूं पहिरियूं 5 आयतूं सभ खां अव्वल नाज़िल थियूं। सवाल क़ुरान पाक में कुल केतिरियूं सूरतूं आहिनि? जवाबु क़ुरान पाक में कुल 114 सूरतूं आहिनि। सवाल क़ुरान मजीद में केतिरियूं सूरतूं हुरूफ़ मुक़त्तआत सां शुरू थियनि थियूं? जवाबु क़ुरान मजीद में कुल 29 सूरतूं आहिनि जेके हुरूफ़ मुक़त्तआत सां शुरू थियनि थियूं। सवाल क़ुरान मजीद में वॾी सूरत कहिड़ी आहे? जवाबु सूरह बक़रा क़ुरान मजीद जी वॾी सूरत आहे। सवाल क़ुरान मजीद में नंढी सूरत कहिड़ी आहे? जवाबु क़ुरान मजीद में नंढी सूरत सूरह कौसर आहे। सवाल क़ुरान मजीद जी दिलि कहिड़ी सूरत खे सॾियो वञे थो? जवाबु क़ुरान मजीद जी दिलि सूरह यासीन खे सॾियो वञे थो। सवाल क़ुरान मजीद में उम्मुल किताब या समूरे क़ुरान जी माउ कहिड़ी सूरत खे सम्झो वञे थो? जवाबु सूरह फ़ातिहा खे उम्मुल किताब याने किताब जी माउ सम्झो वञे थो। सवाल क़ुरान पाक में वॾी आयत कहिड़ी आहे? जवाबु क़ुरान पाक में वॾी आयत सूरह बक़रा जी 282 नंबर आयत आहे जंहिंमें कर्ज़ जे उसूलनि जो ज़िक्र थियल आहे जंहिंखे आयत दैन चइबो आहे याने कर्ज़ वारी आयत। क़ुरान मजीद में कुल सजदा घणा आहिनि याने उहे घणियूं आयतूं आहिनि जिथे सजदो फ़र्ज़ थियो वञे थो? जवाबु कुल 14 आयतूं आहिनि याने कुल 14 सजदा आहिनि क़ुरान पाक में। क़ुरान मजीद में कुल केतिरियूं मंज़िलूं आहिनि? जवाबु क़ुरान मजीद में कुल 7 मंज़िलूं आहिनि। वधीक मालूमात लाइ द सेपिन सिंधी अकेडमी ज़रूरु सब्सक्राइब कंदा। थैंक यू।